अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, नौशरो फ़िरोज़ में ॻोठ गुल मोहम्मद बुल्लर जे रवासी अली गुल लोहाच नेशनल प्रेस क्लब पहुची मीडिया अॻियां धाहींदे चयो त मुंहिंजे घर जे साम्हूं 5 वेसा ज़मीन आहे जेका असां वॾेरे दानिश मेमण खां ख़रीद कई हुई, पर हाणे न्याज़ बुल्लर, वारिस बुल्लर, मुनवर बुल्लर, आबिद बुल्लर, आरिफ बुल्लर ऐं ॿियनि घर अॻियां ट्रैक्टर हणाए असांजा ॻोठ गिटियूं ड्राहे पट करे रोड ऐं रस्तनि खे ब्लॉक करे छॾियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर एम ज़फ़र ट्रगड़ मूजिबि असांजो केस सिविल कोर्ट में हलंदड़ आहे, पर बाअसर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां बैरिया थाणे ते NC बेकटराई आहे, पुलिस उन्हनि सां बिट बीठल आहे। असां अमन पसंद आहियूं, जहिड़ो नथा चाहियूं। हुन सिंध जे वॾे वज़ीर चीफ जस्टिस ऑफ सिंध ऐं SSP नौशरो फ़िरोज़ खे अपील कई आहे असां सां इंसाफ़ करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।